हाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैरपुर सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त खैरपुर सिटी अस्पताल में पीअण जो पाणी अणलब मरीज़ खैरपुर इंतज़ामिया खे पारा था ॾियण लॻा आहिनि, जॾहिं त ठरी मीरवा, नारो कोट, बंगलो, गैस, गंबट, पीर जो ॻोठ, बोज़दार, वॾा समेत मुख़्तलिफ़ शहरनि तोड़े ॿारहं ॾींहं खां ईंदड़ मरीज़नि शदीद पाणी जे पीअण लाइ परेशान थियण लॻा आहिनि। पर खैरपुर सिटी अस्पताल में पीअण जे पाणी जी सहूलियत मौजूदु न आहे। ईंदड़ मरीज़ मिठे पाणी जे पीअण जी शिकायत जा अंबार लगाए छॾिया आहिनि, पर खैरपुर जा चूंडियल नुमाइंदा सियासी ख़ुशामदीद करण ताईं महदूद आहिनि। मरीज़नि आला ऑफिसनि खां घुर कंदे चयो आहे त अहिड़नि चूंडियल नुमाइंदनि खां इंक्वायरी करे मिसकिन लाचार मज़दूरनि सां इंसाफ़ कयो वञे, जॾहिं त खैरपुर मीडिया खैरपुर जे करप्ट नुमाइंदनि खे पधिरो कयो आहे, पर हिन वक़्त ताईं एक्शन न थियो आहे। आला इदारनि खे इंक्वायरी करण जी अपील आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।